ड्रखण जे सरकारी अस्पताल में ग्रैंड हेल्थ अलायंस तरफ़ां ओपीडी जो बाइकाट कंदे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। उन मौक़े ते हुननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मार्च खां वठी असांखे ऐलान कयो त तव्हांखे मार्च महीने खां वठी अलाउंस ॾींदासीं। जेको अफ़सोस सां चवणो थो पए त उहो मार्च जा हिते जुलाई में असांखे ॾिनो 3 महीना ॾेई करे उन खां पोइ उहो असांजो ख़तमु कयो आहे। भई असां चऊं था जेकॾहिं मुल्क में कोरोना नाहे त असांखे जो का अलाउंस न ॾियो, पर जेकॾहिं तव्हां कोरोना बि शो कयो था, असां फ्रंट लाइन वर्कर आहियूं। असां जेको आहे उते वञी करे मरीज़नि जे साम्हूं उहा शइ कयूं था त महिरबानी करे उहा असांखे अलाउंस ॾिनो वञे। उन खां अलावा असांजो ॿियो मुतालबो आहे हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, जेको ॿियनि पूरे पाकिस्तान में वफ़ाक़ बि खणी वियो आहे, 3 सूबा बि खणी आया आहिनि ऐं सिंध में असांजी में जना हॉस्पिटल ऐं उन खां अलावा असांजो पंहिंजो MNCH वारा बि उहे खणनि था, फार्मेसिस्ट 100% खणनि था। पर अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध हुकूमत असांखे जेको आहे लाठी चार्ज उन खां बाद में असांखे 20% ॾिनो, जेको असां चऊं था त 30% असांखे उहो अञा वधीक ॾिनो वञे। तालबाई आंसर असां सिंध गवर्नमेंट साईं मुराद अली शाह मिनिस्टर हेल्थ मैडम अज़रा पेचूअ खे अर्ज़ु था कयूं त असांखे जेको कोरोना अलाउंस 3 महीना ॾेई खसियो वियो आहे, वायरस मुल्क में मौजूदु आहे, असांखे उहो बहाल कयो वञे, वापसि ॾिनो वञे ऐं सर्विस स्ट्रक्चर असांजो बहाल करे बेचैनी ख़तमु कई वञे। जेको असांखे रिस्क अलाउंस मिले पियो, हाणे 3 महीना गवर्नमेंट ॾेई करे असांखे रिस्क अलाउंस वापसि कयो आहे। असां गवर्नमेंट खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त उहो असांखे महिरबानी करे ॾिनो वञे। छा कोरोना वायरस ख़तमु थी आहे मुल्क में? जेकॾहिं कोरोना वायरस ख़तमु थी वियो आहे त पोइ असांखे बिला छको न ॾियनि। असां इहो मुतालबो आहे त महिरबानी करे असांखे रिस्क अलाउंस ॾिनो वञे। सिंध हुकूमत पहिरियां असांखे रिस्क अलाउंस ॾिनो, उहो हाणे हुन ख़तमु कयो, सो असांजो हुन खां इहा ई रिक्वेस्ट आहे त असांखे अलाउंस ॿीहर ॾिनो वञे। तव्हां मुलाज़िमनि जा वीचार ॿुधा। हुननि सिहत जे सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचू हो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो आहे त हुननि जा जाइज़ मुतालबा जल्द मंज़ूर कया वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जारी रहंदो। असगर थईम, टाइम न्यूज़, ड्रखण।